अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था सॼी इमारत सुहिणी तयारु थी वई आहे, उन इमारत में हिकिड़ी सिर छॾी वई आहे। घुमण वारा अची घुमनि था, ॾिसनि था उन बंगले खे, उन इमारत खे ॾिसी करे जंहिं वक़्त में ऐं वापसि था वञनि, चवनि था त काश जेकॾहिं हिन बंगले में इहा हिकिड़ी सिर लॻे हा त पोइ इन जी ख़ूबसूरती अञा वधी वञे हा। पाण फरमायूं इहो बंगलो जेको आहे इहो मिसाल आहे तमामु अंबिया किराम जो, तमामु अंबिया किराम जी नुबूअत वारो सिरूं इन्हनि में लॻंदियूं वयूं। ओ जेसीं ताईं इहा हिकिड़ी सिर बाक़ी हुई, जॾहिं अल्लाह ताला मूंखे मोकिलियो त इहा आख़िरी सिर बि जेका आहे इन महल में लॻी वई। हाणे घुमण वारा घुमनि त सॼी नुबूअत वारी जेका महल आहे इहो इंतिहाई ख़ूबसूरत आहे। ऐं फरमायूं जॾहिं इहा सिर लॻी वई हाणे ॿी सिर जी इजाज़त कान्हे, व ख़ुतिम बियर रुसुल, इहा सिर लॻी त पोइ हाणे मूं ते अल्लाह तबारक व तआला नुबूअत खे बि ख़तमु करे छॾियो। ऐं फरमायूं फ़अनल लबिनतु, मां ई उहा आख़िरी सिर आहियां, व अन ख़ातमुन नबिय्यीन, मां ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तमामु अंबिया किराम जी पुॼाणी मां मुहम्मद ते आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी नबी आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ अगरि कोई नुबूअत जी दावा करे थो त कूड़ो आहे, दज्जाल आहे, कज़ाब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नुबूअत वारो जेको सिज उभरियो आहे इहो क़यामत जे ॾींहं ताईं बाक़ी रहंदो ऐं चमकंदो रहंदो, इन में कंहिं बि क़िस्म जो तग़य्युर कोन ईंदो।